छा सभिनि जो कंट्रोल न ॿुधाया? छा इन्हनि सभिनी जी अहम शइ न ॿुधाया जेका इन्हनि सभिनी ते कंट्रोल करे? जेकॾहिं उन हिकिड़ी शइ ते कंट्रोल न कयो, ईमान बि वियो, इस्लाम बि वियो, रोज़ा बि विया, हज बि विया, ज़कातूं बि वियूं, सभु अमल तव्हांजा बर्बाद थी वञनि। जेकॾहिं उन हिकिड़ी शइ ते अमल न कंदो, हिकिड़ी शइ ते कंट्रोल न कंदो। भला या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सहाबा फरमाइनि था अल्लाह जा रसूल ज़रूरु ॿुधायो उहा कहिड़ी शइ आहे। क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद, मा यल्फ़िज़ु मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद। व क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़्मनू ली सित्तन अज़मन लकुमुल जन्नह, सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नक अंतल अलीमुल हकीम। हम्दो सना दुरूद सलाम का बाद मुअज़्ज़ज़ सामीन, बरादरान इस्लाम, वाजिबुल एहतराम दोस्तों, बुजुर्गों, भाइरों, अल्लाह वहदहु ला शरीक जे कलाम अक़दस मां सूरत क़ाफ़ जी हिकिड़ी आयत मुतिलावत कई। रब्बुल आलमीन फरमायो, मा यल्फ़िज़ु मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद। जेको बि बोल, जेको बि कौल तव्हांजी ज़बान मां निकिरे थो उहो महफ़ूज़ थी वञे थो। निगहबान मौजूदु आहिनि, हिफ़ाज़त करण वारा मौजूदु आहिनि, उहे पाण वटि महफ़ूज़ करे छॾीनि था। इन खां पोइ आयत में अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, खाॿे साॼे पासे फ़रिश्ता मौजूदु आहिनि, बुराइयूं बि लिखजनि पियूं, नेकियूं बि लिखजनि पियूं, ग़लति अल्फाज़ बि महफ़ूज़ थियनि पिया, दुरुस्त ऐं सही ॻाल्हियूं महफ़ूज़ थियनि पियूं। अॼु जे मुख़्तसर ख़ुतबे जे वक़्त में इंशाअल्लाह तव्हांजे साम्हूं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिकिड़ी हदीस बयानु कंदुसि। हदीस मुस्नद अहमद में, सिलसिला सहीहा में ऐं ॿी काफ़ी हदीस जी किताबुनि में इहा हदीस मौजूदु आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, इज़्मनू ली बिसित्तिन अज़मन लकुमुल जन्नह। छहनि शयुनि जी मूंखे ज़मानत ॾियो, आउं तव्हांखे जन्नत जी ज़मानत थो ॾियां। ऐं ॾिठो वञे अॼु मुआशिरे में त इहे छह ई शयूं इंतिहाई ज़रूरी आहिनि। असांजे मुआशिरे में इन्हनि छहनि शयुनि जे हवाले सां इंतिहाई कमी कोताही आहे ऐं बिल्कुलु ग़ैर ज़िम्मेदारी जो मुज़ाहिरो आहे। इहे छह ई कमियूं कोताहियूं असां में मौजूदु आहिनि जेके हदीस में बयानु कयूं वियूं आहिनि। जेकॾहिं इहे छह कमियूं कोताहियूं छॾे ॾींदो, ख़तमु करे छॾींदो, त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अज़मन लकुमुल जन्नह, त पोइ मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे जन्नत जी ज़मानत आहे, यानी पोइ पक्का जन्नती आहियो। जेकॾहिं इहे ॻाल्हियूं तव्हां में कोन्हनि, छह ॻाल्हियूं छॾे ॾियो, छह कम करणु शुरू कयो, त पोइ जन्नती आहियो। सभ खां पहिरीं मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेॾी महिल बि ॻाल्हि कयो त सची ॻाल्हि कयो, जेॾी महिल बि ॻाल्हायो सच ॻाल्हायो, कूड़ खां बचो। कूड़ खां बचंदो त जन्नत में वञण जो आसरो आहे। जेकॾहिं कूड़ ॻाल्हाईंदा रहो सॼी ज़िंदगी, हदीस जा अल्फाज़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको शख़्स कूड़ ॻाल्हाईंदो रहे थो उहो अल्लाह वटि बि कूड़ो लिखिजो वञे। हता ऐसी तो ही जो अल्लाह वटि बि कूड़ो लिखिजो वञे।
सही मुस्लिम जी हदीस आहे। पाण फरमाए जेको सच ॻाल्हाए थो हमेशह हुनजी आदत थी वई सच ॻाल्हाइणु, अल्लाह रब्बुल आलमीन पाण वटि बि हुनखे सचो लिखियो छॾे। जीअं सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु, सिद्दीक़ जो लक़ब पइजी वियो, यानी कूड़ त ॻाल्हायूं कोन कॾहिं, पर जेकॾहिं कूड़ ॻाल्हाईंदड़ शख़्स आहे, हर ॻाल्हि में कूड़ ग़लति बयानी, त रब्बुल आलमीन उन खे कूड़ो लिखियो छॾे। माना उनजे दिलि ते मोहर लॻी वई, हाणे सच ॻाल्हाइण जी हिनखे तौफ़ीक़ ई कान थींदी, पूरी ज़िंदगी पियो कूड़ ॻाल्हाईंदो। इंतिहाई अहम मसइलो आहे इहो, सच ॻाल्हाइणु, कूड़ खां बचणु। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कई हदीसूं हिन हवाले सां, त कूड़ न ॻाल्हायो, सच ॻाल्हायो। क़ुरान मजीद में शुरू ख़ुतबे में, हर ख़ुतबे में ख़तीब या आयत पढ़ंदो आहे, उन आयत में अल्लाह रब्बुल आलमीन सख़्ती सां सच ॻाल्हाइण जो हुकुम ॾिनो आहे। फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह वक़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम। फरमाई त ईमान वारो अल्लाह खां डिॼो, रब्बुल आलमीन खां डिॼो, हमेशा सच ॻाल्हायो। कूलू क़ौलन सदीदा, सच ॻाल्हाईंदो तव्हांजा आमाल दुरुस्त थी वेंदा, ग़लतियूं ख़तमु थी वेंदियूं, ख़ताऊं ख़तमु थी वेंदियूं, सुठा आमाल करणु लॻंदो। सच ॻाल्हाईंदो त इस्लाह थींदव। युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम, ऐं ॿियो फ़ाइदो इहो थींदो, अल्लाह से तव्हांजा गुनाह माफ़ करे छॾींदो। सच ॻाल्हायो, हमेशा सच, हर ॻाल्हि में सच। जे सच ॻाल्हाइण वारो माण्हू हूंदो, यकीनन उहो बुराई खां परे हूंदो, छो जो हुनखे ख़बर आहे मूंखे सच ॻाल्हाइणो आहे। किथे बि को पकिड़िजी थो पए मामिलो, त हू कूड़ त ॻाल्हाईंदो कोन, सच ॻाल्हाईंदो। सच ॻाल्हाईंदो त हुनखे ख़बर आहे पकिड़िजी पवंदुसि, बुराई खां बची वेंदो उहो शख़्स, जेको शख़्स हमेशह सच ॻाल्हाईंदो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जेॾी महिल ॻाल्हायो सच ॻाल्हायो। ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सही मुस्लिम जी हदीस आहे, फरमायूं त आयतुल मुनाफ़िक़ी सलास, मुनाफ़िक़ जूं 3 निशानियूं आहिनि, उन में इहा बि निशानी आहे, जेॾी महिल ॻाल्हाईंदो कूड़ ॻाल्हाईंदो। इहा अमली निफ़ाक़ आहे। हिकिड़ो अक़ीदे जो मुनाफ़िक़ हूंदो आहे जेको काफ़िर आहे, ॿियो अमली मुनाफ़िक़ हूंदो आहे जंहिंमें कमी कुताई आमाल जे हवाले सां उन जो ईमान कमज़ोर हूंदो आहे, उनखे बि चइबो अमली मुनाफ़िक़। त जेको हमेशह कूड़ ॻाल्हाए मुसलमान थी करे, उहा बि मुनाफ़िक़ जी हिकिड़ी अलामत आहे, मुनाफ़िक़ जी हिकिड़ी निशानी आहे, यानी हुनजो ईमान सही सालिम कोन्हे, तॾहिं कूड़ पियो ॻाल्हाए, सच कोन थो ॻाल्हाए। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम छा हुकुम ॾिनो, पाण फरमायूं सच ॻाल्हायो, जेॾी महिल ॻाल्हायो सच ॻाल्हायो। सच ॻाल्हाइण जो छो हुकुम आहे? पहिरीं त आयत ॿुधी चुका आहियो क़ुरान मजीद जी, हर लफ़्ज़ हर कौल इंसान जो महफ़ूज़ पियो थिए, सच बि लिखियो वञे थो, कूड़ बि लिखियो वञे थो। एतिरे क़दुरु असांजी आम रिवाज थी वियो आहे कूड़, हालांकि कबीरा गुनाह आहे। जे हदीसूं तव्हां ॿुधंदा हूंदो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कंहिं ॿ रकातूं पढ़ियूं एतिरा गुनाह माफ़ थींदा, कंहिं रोज़ो रखियो नफ़ली एतिरा गुनाह माफ़ थींदा, नमाज़ 5 वक़्त पढ़ी त विच में जेको टाइम आहे उन जा गुनाह माफ़ थींदा। इहे सभु जेके गुनाह माफ़ पिया थियनि, इहे सगीरा गुनाह आहिनि, कबीरा गुनाह जी माफ़ी न आहे। ईअं न सम्झिजो हिकिड़ो टाइम कूड़ ॻाल्हाए छॾियमि, नमाज़ फ़र्ज़ पढ़ंदुसि त कूड़ ख़तमु थी वेंदो, मुंहिंजो माफ़ थी वेंदो। नमाज़ बि कूड़ जे लाइ कफ़ारो न आहे, यादि रखिजो। कूड़ कबीरा गुनाह आहे, ऐं कबीरा गुनाह जे लाइ सची अल्लाह रब्बुल आलमीन का तौबा करणी हूंदी। सची तौबा कंदो तॾहिं कूड़ माफ़ थींदो। हाणे सोचो, गौर कयो, अकेले में वेही, तन्हाई में वेही करे सोचो त ज़िंदगी में केतिरा असां कूड़ ॻाल्हाइनि ऐं माफ़ी केतिरा दफ़ा वरिती अथऊं। ख़बर पइजी वेंदी त असां पंहिंजे पाण खे हलाक पिया कयूं, असांखे पाण खे ख़बर ई कान्हे, शूर ई कोन्हे। हर मौक़े ते, हर ॻाल्हि में कूड़। मोबाइल ते त अञा कूड़ वधी वियो आहे, को फ़ोन कंदो उन टाइम कूड़ ॻाल्हाईंदो, घर कोन आहियां, फ़िलाणे कम में आहियां, हालांकि कूड़ पियो ॻाल्हाए, ख़बर बि आहे इंसान खे, पंहिंजो ज़मीर ॿुधाए पियो त कूड़ पियो ॻाल्हाई, पर आम थी वियो आहे, एतिरो आम थी वियो आहे जो असां हिन खे नऊज़ बिल्लाह गुनाह ई कोन था सम्झूं, असां हिन खे गुनाह ई कोन था सम्झूं।
तॾहिं त हर ॻाल्हि ते असांजो कूड़ आहे, ज़बान ते कूड़ आहे। त सोचो मुसलमानो, जेकॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन वटि तव्हां कूड़ा लिखिजी वञो त पोइ निजात कीअं थींदी। तॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ॻाल्हायो सच, तॾहिं आउं जन्नत जी ज़मानत थो ॾियां। जेकॾहिं कूड़ा हूंदो त पोइ जन्नत कान मिलंदव। ॿिए नंबर ते अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वअऊफू इज़ा वअदतुम, फरमायो सच ॻाल्हायो, उन खां पोइ जेॾी महिल बि वादो कयो त वादे ख़िलाफ़ी न कयो, अहद कयो त अहद जी पासदारी कयो, वादे ख़िलाफ़ी कॾहिं न कयो। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़रनि सां वादा कया, काफ़रनि सां अहद कयूं। पाण करीम जंहिं महिल हिजरत करे मदीने में आया, सभिनि खे ख़बर हूंदी मुनाफ़िकनि जे क़बीलनि सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुआहिदा कया, वादा कयूं। सुलह हुदैबिया जे मौक़े ते मुशरिकीन सां मुआहिदो कयूं, पर अल्लाह जे रसूल कॾहिं मुनाफ़िकनि खे बि वादे ख़िलाफ़ी न कई। मुनाफ़िकनि सां बि न, काफ़रनि सां बि न, यहूदी ईसाइनि सां बि न। पाण जेको वाइदो कयूं उन जी पासदारी कयूं हमेशह जे लाइ। हता कि उन्हनि यहूदियुनि पाण वादे ख़िलाफ़ी कई, तॾहिं उन्हनि जे ख़िलाफ़ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तलवार खईं। असां मुसलमान सां वाइदा करे वाइदा सच्चा कोन था कयूं, वाइदा वफ़ा नथा कयूं। अल्लाह जा रसूल काफ़रनि सां वाइदा कंदा हुआ, उन्हनि खे दोखो कोन ॾींदा हुआ। छो? ईमान जी अलामत इहा आहे, जेको वादो कंदो वादा ख़िलाफ़ी कोन कंदो। क़ुरान मजीद में अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, फरमाया अल्लज़ीना यनक़ुज़ूना अहदल्लाहि मिन बअदि मीसाक़िही व यक़तऊना मा अमरल्लाहु अन युस्सल व युफ़्सिदूना फिल अर्दि उलाइका हुमुल ख़ासिरून। फरमायूं उहे शख़्स जेके वादा ख़िलाफ़ियूं कनि था, अल्लाह रब्बुल आलमीन सां वादा कयूं तॾहिं बि ख़िलाफ़ी कयूं, मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वादा कयूं तॾहिं बि वादा ख़िलाफ़ी कयूं, पाण में वादा कयूं तॾहिं बि वादा ख़िलाफ़ी कयूं। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, हुकुम ॾिनो वियो रिश्तेदारनि खे जोड़ियो, रिश्तेदारनि खे टोड़ियूं। उन खां पोइ इलाइक़े में पंहिंजे माहौल में फितनो फैलायूं। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो नुक़सान वारा आहिनि, खसारे वारा आहिनि। वादा ख़िलाफ़ी करण वारा खसारे वारा आहिनि। सिर्फ़ु दुनिया में न, आख़िरत में बि खसारे वारा आहिनि। दुनिया में वादा ख़िलाफ़ी कई तॾहिं बि बदनामी आहे, पर आख़िरत जी वॾी बदनामी आहे, वॾी रुसवाई आहे, जो आख़िरत जे ॾींहुं नाकाम थी वेंदो उहो शख़्स जेको वादा ख़िलाफ़ी कंदो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वादे जी पासदारी कई, सहाबा इकराम वादे जी पासदारी कई। हत्ता कि सही बुखारी में वाक़ियो आहे, वॾो महरूफ़, कई दफ़ा तव्हां ॿुधो हूंदो, कई दफ़ा तव्हां ॿुधो हूंदो वादो, वॾो मशहूरु वाक़ियो आहे। क़ुरान मजीद में हिकिड़ी आयत आहे, उन हवाले सां इहो वाक़ियो मुहद्दिसीन ज़िक्र कयो आहे। इहा आयत वक़्तु तव्हांखे ॿुधाईंदुसि। उहो वाइदो कीअं, बनी इसराइल जो हिकु शख़्स हो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया, सही बुखारी जी हदीस आहे, पाण फरमाया बनी इसराइल जो हिकिड़ो शख़्स हो के इलाइक़े में वियो तिजारत जे लाइ, तिजारत जे लाइ वियो। तिजारत कंदे वापसी जंहिं महिल मोटियो या सफ़र ते वियो, वापसी जंहिं महिल मोटियो, उन वटि ज़ादेरा ख़तमु थी वियो। कंहिंखे सवाल कई, उन शख़्स चयो आउं तोखे सुञाणा ई कोन थो, त आउं तोसां कीअं ताउन कयां, आउं सुञाणा ई कोन थो। चई तूं नथो सुञाणी त अल्लाह मुंहिंजो गवाह आहे, आउं तोसां वाइदो थो कयां त तुंहिंजी रक़म तोखे वापसी कंदुमि, मूंखे उधार ॾे। उन शख़्स गवाही घुरी त चई मुंहिंजो अल्लाह गवाह आहे, ॿियो केरु मूंखे हिते सुञाणे कोन थो, आउं त वेंदुसि दरिया जे हुन पार, पोइ जेको तुंहिंजो टाइम थींदो तोखे वापसी कंदुसि। उन शख़्स इन ॻाल्हि ते यकीन कयो त तो अल्लाह खे गवाह बणायो आहे त ठीकु आहे, पोइ आउं तोखे दीनार ॾियां थो। उनखे दीनार ॾिनई, हू पंहिंजो सफ़र करे किरायो करे वियो हलियो। जेॾी महिल वक़्तु आयो वापसी ॾियण जो, उन वक़्त ते हिन अची इंतज़ारु कयो, कपर ते इंतज़ारु कई, गाॾी न मिली, मतिलबु त जहाज़ न मिलियो, सवारी न मिली, ॿेड़ी न मिली। हाणे रसे कीअं, अमानत लौटाइण लाइ, अमानत वापसी करण लाइ, वादे खे वफ़ा करण जे लाइ हू बेचैन आहे। राति जो वक़्तु थी वियो, ऐसी तो हुनखे सवारी न मिली। हुन छा कयो, हिकिड़ी काठी खणी उनखे चीरे करे उन में विझी करे उहा रक़म, उहा अमानत उन में लोड़े छॾियईं ऐं अल्लाह खां दुआ घुरई, अल्लाह तोखे मूं गवाह बणायो,
वादे ख़िलाफ़ी आउं नथो करणु चाहियां, तोखे मूं गवाह बनायो हो, इन अमानत ते इहा वञी असल हक़दार ताईं पुॼे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उन शख़्स उहा काठी पाणी में लोड़े छॾी, पाण हलियो वियो, अल्लाह ते तवक्कल कई, तवक्कल करे हलियो वियो। जेॾी महिल हू इंतज़ारु पियो करे, हुन बि ॾिठो राति जो वक़्तु थी वियो आहे, हाणे हलियो वञा वापसी, हाणे त को अचण वारो कोन्हे, का ॿेड़ी कान ईंदी। वापसी वञणु लॻो, ॾिठईं पाणी में हिकिड़ी काठी तरे पई, उन खे कढी करे घर खणी वियो त ॿारनि में कमु ईंदी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, जेॾी महिल उनखे चीरे थो, बाहि ॿारनि जे लाइ उन जा 2 टुकड़ा थो करे, उन मां उहे अशरफियूं निकितियूं, उहे दीनार निकिता, उन में लिखियलु हो त आउं पहुची कोन सघियुसि, पर ही तुंहिंजी अमानत तुंहिंजे हवाले। जेॾी महिल उनखे अमानत मिली त इंतिहाई ख़ुशि थियो, त वादे जी पासदारी करण जे लाइ हिन इहो इक़दाम कयो, ऐं हिनखे ख़बर हुई ऐं वाइदे जी पासदारी थो कयां ऐं अमानत बि मोटायां, अल्लाह रब्बुल आलमीन मुंहिंजो ज़रूरु साथ ॾींदो, ज़ामिन बि अल्लाह आहे। त एतिरे क़दुरु अमानतदार माण्हू हुआ, वादे ख़िलाफ़ी न करण वारा, वादे वफ़ा करण वारा। अल्लाह सही में हुनजे वादे खे पूरो कयो। पर हदीस में अचे थो, बाद में उहो शख़्स वापसी आयो अमानत खणी, थी सघे थो हिन ताईं न पहुती हुजे, उहो शख़्स बि वॾो ईमानदार हो। उन चयो त मुंहिंजा साथी, मूंखे तुंहिंजी अमानत मिली चुकी हुई, इहा वापसी खणी तो हलियो वञ। अंदाज़ो लॻायूं त असां में केरु असांजे मुआशिरे जो को माण्हू हुजे या कूड़ ॻाल्हाए, चए हा त अञा मूंखे तुंहिंजी रक़म कान मिली आहे, इहा बि मूंखे ॾे। इहा असांजे मुआशिरे जी हालत आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बनी इसराइल जो इहो वाक़ियो ॿुधायो, एतिरे क़दुरु वादे वफ़ा करण वारा हुआ, जो अल्लाह रब्बुल आलमीन खे गवाह बणाए करे इहे कम बि उन्हनि कया। त वादे जी ख़िलाफ़ वर्ज़ी न आहे करणी। क़ुरान मजीद में अल्लाह रब्बुल आलमीन यहूदियुनि जे बारे में छा फरमायो? फरमाई लअन्नाहुम फिद दुनिया वजअलनाहुम कुलूबहुम कासिया। फरमाई अल्लाह रब्बुल आलमीन दुनिया में उन्हनि ते लानत कई, उन्हनि जे दिलनि खे रब्बुल आलमीन सख़्तु करार ॾेई छॾियो, सख़्तु करे छॾियईं। उन्हनि जे दिलनि ते दीन जी ॻाल्हि असरु न कंदी, दीन जी ॿोल असरु न कंदो, अल्लाह जो कलाम असरु न कंदो, लानती थी विया दुनिया में या आख़िरत में। वजह छा हुई? वजह इहा हुई जो हमेशह इन्हनि वादा ख़िलाफ़ी कई। यहूदीन हमेशह वादा ख़िलाफ़ी, सूरत माइदा में लिखियलु आहे, सूरत माइदा जी आयत आहे। हमेशह वादा ख़िलाफ़ी करण वारो शख़्स मलऊन करार थी चुको आहे, मलऊन आहे, अल्लाह जी उन ते लानत आहे, अल्लाह जी रहमत खां परे आहे उहो शख़्स जेको हमेशह वादा ख़िलाफ़ी थो करे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशह हुकुम ॾिनो त वादा ख़िलाफ़ी न कयो, वादे खे वफ़ा कयो, जेके वाइदा कयो। ऐं हिन हदीस में पाण फरमायूं, जेको वादे जी वफ़ादारी थो करे, अल्लाह रब्बुल आलमीन उनखे जन्नत ॾींदो, जन्नत जी ज़मानत। टे नंबर ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेकॾहिं अद्दु अमानतकुम इज़ा तुमिनतुम, जेॾी महिल तव्हांखे को अमानत रखाए त अमानत वापसि कयो। क़ुरान मजीद में अल्लाह रब्बुल आलमीन छा फरमायो? फरमाई इन्नल्लाह यअमुरुकुम अन तुअद्दु, अल्लाह रब्बुल आलमीन हुकुम थो ॾे त अमानत उन्हनि जे अहल ॾांहुं वापसि कयो, अमानतुनि जी पासदारी कयो, उन्हनि खे संभाले रखो, पोइ अहल ॾांहुं वापसि कयो। इहो वाक़ियो जेको मूं सही बुखारी जो ॿुधायो, इन में बि ख़बर पई त पहिरियां दौर जा माण्हू, बनी इसराइल जा माण्हू अमानतनि जो केतिरो लिहाज़ कंदा हुआ, अमानतूं वापसी कंदा हुआ। रब्बुल आलमीन फरमायो, बनी इसराइल में, अहले किताब में अहिड़ा माण्हू मौजूदु आहिनि जिन खे तव्हांजे अमानतूं रखायो त उहो वापसी कंदा, पर अहिड़ा शख़्स मौजूदु आहिनि जेकॾहिं 1 रुपयो बि उन्हनि खे ॾियो त वापसि न कंदा। अहिड़ा माण्हू बि आहिनि जेकॾहिं ख़ज़ाना उन्हनि खे ॾेई छॾियो त तव्हांखे वक़्त ते वापसि कंदा, पर अहिड़ा माण्हू बि आहिनि जेकॾहिं उन्हनि खे ख़ज़ाना ॾियो या रुपयो ॾियो, 1 दीनार बि ॾियो, वक़्त ते वापसि न कंदा। इहे बेईमान कहलाइबा, बेईमान माण्हू, अमानतदारी न रखण वारा। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं 2 सिफ़तूं मशहूरु हुयूं। पाण करीमनि जी 2 सिफ़तूं कहिड़ियूं हुयूं? बार बार ॼाणे थो, अमीन ऐं सादिक। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमीन ऐं सादिक हुआ। इहे 2 सिफ़तूं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबूवत में ऐं पाण जी दावत में बि मददगार साबित थियूं।
पाण सादिक हुआ, कूड़ ॻाल्हाईंदा कोन हुआ। जेॾी महिल पाण करीमन मके वारनि खां पुछो छा तव्हां में कॾहिं मूं कूड़ ॻाल्हायो आहे? उन्हनि चयो कॾहिं न। पाण फरमायो जेकॾहिं आउं चवां पहाड़ी जे हुन पासे खां लश्कर पियो अचे हमिलो करण जे लाइ, मुंहिंजी ॻाल्हि मञंदो या न? चयो हा तव्हां त सादिक आहियो, तव्हां त अमीन आहियो, कॾहिं तव्हां कूड़ ॻाल्हायो ई कोन्हे। यकीनन जेकॾहिं तव्हां इहा ॻाल्हि कंदो त तव्हां सचा हूंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अमानतदारी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सदाकत मके में मशहूर हुई। नबूवत खां पहिरीं बि माण्हू एतबार कंदा हुआ, पंहिंजूं अमानतूं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे रखराईंदा हुआ, छो जो उन्हनि खे ख़बर हुई कॾहिं बि अमानत में ख़यानत न कंदा। अॼु अंदाज़ो लॻायूं त जेकॾहिं को दुकान ते कंहिंजो कारोबार आहे, तिजारत आहे, दुकान ते कंहिंखे रखणु थो चाहे त 100 दफ़ा सोचींदो त फ़िलाणे खे रखां, फ़िलाणे खे रखां, फ़िलाणे खे रखां। हालांकि उनखे उजरत बि ॾिए पियो, पैसा बि ॾिए पियो, तॾहिं बि ख़ौफ़ त को ईमानदार माण्हू मूंखे ॾिसण में ई कोन थो अचे। छो जो ईमानदार माण्हू मुआशिरे में मशहूरु हूंदो आहे, जंहिंमें अमानतदारी हूंदी आहे, जंहिंमें सदाकत हूंदी आहे, जंहिं मुआशिरे में रहंदो आहे, यकीनन ख़बर हूंदी आहे त हीउ सादिक आहे, हीउ अमीन आहे, अमानतदार आहे, हीउ अमानतदार आहे, हीउ सादिक आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे सहाबा जे बारे में गवाहियूं ॾिनियूं त मुंहिंजी उम्मत जो अमीन आहे। यानी पाण करीमन सहाबा इकराम जी अमानतदारी ॿुधाई त वॾा अमानतदार हुआ सहाबा इकराम, कॾहिं अमानतुनि में ख़यानत न कंदा हुआ। अॼु मस्जिद जो मुतवली आहे, मस्जिद जो निज़ाम संभालण वारो, मदरसे जो निज़ाम संभालण वारो, दीनी उमूर खे सरंजाम ॾियण वारो, या बैतुल माल जो को ख़ज़ानची आहे, उन वटि माल आहे, उन वटि सभु कुझु मौजूदु आहे, पर इल्ला माशाअल्लाह को अमानतदार हूंदो, इल्ला माशाअल्लाह को अमानतदार मिलंदो त फ़िलाणो आहे जंहिं अमानत जी ख़यानत न कई। शदादपुर में मस्जिद आहे, मस्जिद आयशा, फ़ौत थी वियो, अल्लाह साईं हुन मग़फ़िरत फ़रमाए। अमीन हो, मस्जिद जो ख़ज़ानची हो, एतिरे क़दुरु हू ख़्यालु कंदो हो त जुमे खां बाद जंहिंमें हुन वटि पैसा ईंदा हुआ मस्जिद जा, को शख़्स हुन वटि वेंदो हो, 100 रुपया खुलियो ॾे, खुलियो बि कोन ॾींदो, 100 रुपया खुलियो बि कोन ॾींदो। चवंदो हीअ मस्जिद जी अमानत आहे, हिन में आउं ख़यानत नथो करे सघां, इहा बि ख़यानत आहे जो आउं तोखे खुलिया ॾियां, ॿधा रखां, इहे खुलिया बि आउं तोखे कोन ॾींदुसि। एतिरे क़दुरु माण्हू अमानतदार आहिनि, अञा बि आहिनि। अल्लाह का दुआ आहे अल्लाह से असां सभिनी खे अमानतदार बनाए। त मुआशिरे में जेको अमानतदार हूंदो आहे बिल्कुलु ख़बर पइजी वेंदी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका मूं हदीस ॿुधाई त पाण फरमायूं त मुनाफ़िक़ जूं 3 निशानियूं आहिनि, उन में इहो बि शख़्स आहे। पाण फरमायो उहो मुनाफ़िक़ आहे जेको अमानत में ख़यानतूं थो करे, अमानत में ख़यानत करण वारो इहो मुनाफ़िक़ आहे। ऐं वादे जी ख़िलाफ़ वर्ज़ी करण वारो इहो मुनाफ़िक़ आहे। ऐं जेको कूड़ थो ॻाल्हाए इहो मुनाफ़िक़, निफ़ाक़ जी अलामत आहे। हिन में सही सालिम हिन जो ईमान कोन्हे, तॾहिं त ख़यानतूं पियो करे, तॾहिं त वादे ख़िलाफ़ी पियो करे, तॾहिं त कूड़ थो ॻाल्हाए। ये 3 ॻाल्हियूं हदीसियूं। उन खां पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वहफ़ज़ू फ़ुरूजकुम, फरमायो त पंहिंजी शर्मगाहुनि जी हिफ़ाज़त कयो, पंहिंजे नफ़्स जी हिफ़ाज़त कयो। अॼु ॾिसूं था मुआशिरे में बदकारी आम थी वई आहे, बदकारी आम थी वई आहे। हर लिहाज़ सां को ॿार महफ़ूज़ नथो नज़र अचे जेको इन कम खां बचियलु हुजे। वॾा नंढा इन लानत में, इन बुरे कम में मुलविस नज़र अचनि था। हालांकि शरीयत में हुकुम ॾिनो वियो निकाह कयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आहे, फरमाया या माशर शबाबी मन इस्तता मिनकुम अलबात फलयतज़व्वज। सही मुस्लिम जी हदीस आहे, पाण फरमायो ए माशर शबाब, ए जवाननि जी जमात, जेकॾहिं तव्हां में ताक़त आहे निकाह जी त जल्दी निकाह कयो। जेकॾहिं निकाह जी ताक़त न आहे त रोज़ा रखो, नफ़ली रोज़ा रखो, जीअं बुराई खां दूर थी सघो, जीअं बदकारी खां दूर थी सघो, जीअं ज़िना खां दूर थी सघो, इन ग़लति कम खां परे थींदे लाइ रोज़ा रखो या निकाह कयो। ये 2 वजहूं आहिनि जंहिं वजहुनि सां तव्हां बुराई खां बची सघो था। पाण तरगीब, एतिरी तरगीब ॾिनो। हदीस में अचे थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद में वेठा आहिनि,
पाण करीम मस्जिद में वेठा आहिनि। मस्जिद नबवी में एक औरत आई। एक औरत अची परे खां चयो, अल्लाह जा रसूल वहब्तु नफ्सी लक, ऐं पंहिंजो नफ़्स तव्हांखे हिबात थी कयां, मूंसां निकाह कयो। सहाबा मौजूदु आहिनि, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम बि मौजूदु आहिनि। पाण करीमनि मथे ॾिठो, वरी पाण पंहिंजो नज़रूं झुकायूं, वरी पाण मथे न ॾिठो, वरी उन ग़ैर मोहरिम खे पाण ॿियो दफ़ो न ॾिठूं, नज़रूं झुकाए पाण वेठा आहिनि। काफ़ी देरि गुज़रण खां पोइ उहा औरत वेही रही। जवाबु न मिलियो त उहा औरत वेही रही। सही मुस्लिम जी हदीस आहे। उहा औरत वेही रही त सहाबी हिकिड़ो पासे में वेठो हो। उन चयो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं तव्हांखे हाजत न आहे, तव्हां निकाह नथा करणु चाहियो त मूंखे इजाज़त ॾियो, मुंहिंजो निकाह इन सां करायो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया, मुंहिंजा सहाबी तो वटि हक़ महर आहे, ताक़त अथई, हक़ महर अदा करे सघंदे? कि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं वटि कुझु बि कोन्हे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, वञी घर ॾिसी आहे, जेकॾहिं का शइ अथई त खणी आ, हक़ महर मुक़ररु करे इन औरत जे हवाले करे आऊं तुंहिंजो निकाह पढ़ायां। गौर कजो हदीस ते, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतिरे क़दुरु निकाह खे आसान करार ॾिनो, केतिरे क़दुरु। ऐं पोइ गौर कजो त असांजूं केतिरियूं रस्मूं ऐं रवाज आहिनि जो न्याणियूं वीचारी पोड़ियूं थियो वञनि, पर रस्मूं ऐं रवाज पूरा नथा थियनि त निकाह ई कोन्हे कराइणो। ॾाज, ॿियूं रस्मूं रवाज, हिंदुनि वारा अंग्रेज़नि वारा तरीक़ा जेसीं पूरा नथा थियनि तेसीं असांजूं शादियूं ई कोन थियूं थियनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मोकिलियो, सहाबी वापसी आयो कि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजे घर में का शइ कान्हे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, वरी वञ वलो ख़ातम मिन हदीद, जेकॾहिं लोह जी अंगूठी अथई, उहा बि खणी आ त आऊं तुंहिंजो निकाह पढ़ायां। सहाबी वापसी वञे थो, वापसी अचे थो, अल्लाह जे रसूल का शइ कान्हे, हीअ चादर आहे जेका मुंहिंजे जिस्म ते आहे, इहा चादर आऊं लाहे थो ॾियां, हिन जा 2 हिसा कयो, हिकिड़ो हिसो हिन औरत खे ॾियो हक़ महर जी सूरत में, हिकिड़ो हिसो आऊं पंहिंजे लाइ रखां। मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए मुंहिंजा सहाबी, जेकॾहिं हिनखे 2 टुकर कयमि, न तुंहिंजे कम जी रहंदी न हुन जे कम जी रहंदी, का बि शइ हुजे खणी आ, ऐं हक़ महर ॾेई करे तुंहिंजो निकाह पढ़ायां। पर साहबी 2 टे चकर हणी करे चए थो, अल्लाह जे रसूल का बि शइ मौजूदु न आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे साहबी ॾे ॾिठो, पाण फरमायो, मुंहिंजा साहबी क़ुरान यादि अथई या न? चए थो, अल्लाह जे रसूल फ़िलाणी सूरत यादि आहे, फ़िलाणी सूरत यादि आहे, फ़िलाणी सूरत यादि आहे। मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ऐं फ़िलाणी सूरत जे बदिले इन औरत सां तुंहिंजो निकाह थो कयां, शर्त इहो आहे त इहा सूरत उन औरत खे यादि कराईंदे। अल्लाहु अकबर। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इते माना पैसो न हुजे तॾहिं बि निकाह थी सघे थो। हक़ महर जी सूरत में पाण फरमायूं, जेके तोखे सूरतूं यादि आहिनि, इहे उजरत जे तौर ते, हक़ महर जे तौर ते ऐं तोते फ़र्ज़ु करार थो ॾियां त हिन औरत खे यादि कराइजां, ऐं इन जे बदिले तुंहिंजो निकाह थो पढ़ायां। सूरतूं यादि कराइणियूं आहिनि, मतिलबु छा आहे, सूरतुनि खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यादि कराइण जे लाइ हक़ महर करार ॾिनो, इन खे उजरत करार ॾिनो। इन मां इहा ॻाल्हि बि साबित थी, जेकॾहिं को क़ुर थो पढ़ाए त उहो पघार बि वठी सघे थो। क़ुर पढ़ाइण हाफ़िज़नि जी पघार मुक़ररु हूंदी आहे, नाज़िरा पढ़ाइण वारनि जी पघार मुक़ररु हूंदी आहे। इन मां इहो साबित थियो त उन जी उजरत वठणु जाइज़ आहे। बहरहाल इहो हिकिड़ो अलॻि मौज़ू आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम एतिरे क़दुरु निकाह खे आसान कयो, जे हक़ महर यादि कोन्हे त सूरत यादि आहे त सूरतूं यादि करा, इहो तुंहिंजो हक़ महर आहे, ऐं तुंहिंजो निकाह पढ़ायां। पर असां में रोज़ नवां तरीक़ा, रोज़ तॾहिं बदकारी आम थी वई, ग़लतकारी आम थी वई, बुराइयूं आम थी वियूं। जेकॾहिं वक़्त सां न्याणियुनि जो निकाह कराए छॾिजे ऐं नौजवाननि जो निकाह कराए छॾिजे त बुराई जो ख़ात्मो थी वेंदो। तॾहिं हुकुम ॾिनो वियो त बुरे रस्ते खे छॾियो, बदकारी वारे रस्ते खे छॾियो, सिधे रस्ते ते हलो। सिधो रस्तो इहो आहे त निकाह जल्दी करायो, न्याणियुनि जा निकाह करायो। जे कुंवारा नौजवान आहिनि उन्हनि जा जल्दी निकाह करायो। जल्दी निकाह कराईंदो त बुराइनि जो ख़ात्मो थींदो। ज़ोर शरीयत ने ॾिनो त निकाह खे वधायो,
अॼु बुरायूं वधनि पियूं, निकाह घटि। छो जो असां एतिरियूं रुकावटूं खड़ियूं करे छॾियूं जो निकाह थी नहीं कोन था। अज़ीज़ साथियो, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वहफ़ज़ू फ़ुरूजकुम, पंहिंजी शर्मगाहुनि जी हिफ़ाज़त कयो। शर्मगाहुनि जी हिफ़ाज़त इन ई सूरत में थी सघे थी जो इंसान जेको नौजवान थे उन जी शादी कराए छॾिजे, जेका न्याणी जवान थे उन जो निकाह कराए छॾिजे शरई तरीक़े ते, पोइ सॼियूं बुराइनि जा रस्ता सभु बंदि थी वेंदा। पोइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो गुज़्ज़ू अबसारकुम, पंहिंजी नज़रुनि जी हिफ़ाज़त कयो। इहो हुकुम छाजे लाइ? इन लाइ जो जॾहिं नज़रूं पवनि थियूं पोइ बुराई जा रस्ता खुलनि था। जे नज़रुनि जी हिफ़ाज़त आहे त पोइ बुराई खां बि इंसानु बचे थो। अॼु मुआशिरे में तव्हां ॾिसो था त घणियूं बुरायूं छो वधियूं आहिनि? इन जो सबबु हिकिड़ो मोबाइल बि आहे। मोबाइल इस्तेमालु थो थिए, जेकॾहिं इंसानु मोबाइल ते बुरी शइ ॾिसे थो, ग़लति गैर मुहरिम औरतुनि खे ॾिसे थो, ग़लति शयूं ॾिसे थो, त इंसान जो ज़हन ख़राब थो थिए ऐं बुराई वधे थी मुआशिरे में। जेकॾहिं पंहिंजी अखियुनि जी हिफ़ाज़त करे, मोबाइल ते बि घटि ध्यानु ॾे, त इहो शख़्स बुराई खां बची सघे थो। तॾहिं क़ुरान मजीद में अल्लाह रब्बुल आलमीन ॿिनि जॻहुनि ते फरमाए त कुल लिल मोमिनीन, मोमिनीन जे लाइ चयो, मोमिनीन खे हुकुम ॾियो त पंहिंजी नज़रुनि जी हिफ़ाज़त कयो। ऐं ॿिए मक़ाम ते फरमाए लिल मोमिनात, मोमिनात खे बि चयो त पंहिंजी नज़रुनि जी हिफ़ाज़त कनि। औरतूं पंहिंजी नज़रुनि जी हिफ़ाज़त कनि, मर्द पंहिंजी नज़रुनि जी हिफ़ाज़त कनि। जेॾी महिल नज़रुनि जी हिफ़ाज़त कंदा त बुराई खां बचंदा। सही मुस्लिम जी हदीस आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इय्याकुम वल जुलूस बित्तुरुकात, बचो रस्से में वेहण खां, रस्तनि में न वेहंदा कयो। हलण वारा रस्ता जिते आम आमदो रफ़्त आहे उते न वेहंदा कयो। गलियुनि में वेहंदा न कयो, पंहिंजी बैठकुनि में वेहो, पंहिंजे घरनि में वेहो। मालना बुद्धुम मिम मजालिसिना, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां जूं बैठकूं कोन्हनि, वेहण जूं इहे जॻहियूं आहिनि, वेही करे पाण में गुफ्तगू कंदा आहियूं। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकॾहिं तव्हां वटि का जॻह कान्हे, फुटपाथ ते पासे में रस्ते ते वेहो था, त पोइ रस्ते जा हुकूक अदा कयो। पाण फरमाए रस्ते जा हक़ अदा कयो। जेकॾहिं तव्हां चओ था त जॻह कान्हे वेहण जी, पाण में वेहण जे लाइ, हाल अहवाल मालूम करण जे लाइ जॻह कान्हे, रस्ते में वेहो था, मतिलबु त घर जे साम्हूं वेहो था, गली में वेहो था, पोइ रस्ते जा हक़ अदा कयो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रस्ते जा कहिड़ा हुकूक आहिनि? मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रद्दु सलाम, सलाम जो जवाबु ॾियो। उन खां पोइ ग़ज़ुल बसर, पंहिंजी नज़रुनि खे हेठि करे छॾियो, नज़रूं झुकाए करे वियो। अॻिते रस्तो आहे, रस्ते में कई औरतूं वञण वारियूं आहिनि जेके गैर मुहरिम औरतूं वञनि थियूं, पंहिंजियूं औरतूं वञनि थियूं, ॿियनि जूं औरतूं वञनि थियूं। उन्हनि खां पंहिंजूं नज़रूं झुकाए रखो, रस्ते ॾांहुं न ॾिसो ऐं पंहिंजो पाण में गुफ़्तगू कयो। ऐं पाण फरमायो वल अम्र बिल मारूफ़ व नहयु अनिल मुनकर, बुराई खां बचायो, बुराई खां रोकियो ऐं भले कम जी दावत ॾियो। जेकॾहिं इहे कम कयो था त रस्ते में वेहण जी इजाज़त आहे, ऐं जेकॾहिं इहे कम नथा कयो, गैर मुहरिम औरतुनि खे ॾिसंदो त रस्ते में वेहण जी मोहम्मद करीम इजाज़त ई नथा ॾियनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रस्ते में वेहो था त इहे हक़ अदा कयो, जेकॾहिं हक़ नथा अदा कयो त पोइ रस्ते में न वेहो। पाण फरमायो गुज़्ज़ू अबसारकुम, पंहिंजी नज़रुनि जी हिफ़ाज़त कयो। ऐं पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कुफ़ू ऐदीअकुम, इहा आख़िरी हदीस जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं जन्नत चाहियो था, जन्नत चाहियो था, जन्नत में वञणु चाहियो था, त पोइ इन्हनि शयुनि जी हिफ़ाज़त कयो। सच ॻाल्हायो, वादा जी पासदारी कयो, अमानतुनि में ख़यानतूं न कयो, पंहिंजी शर्मगाहुनि जी हिफ़ाज़त कयो, पंहिंजी नज़रुनि जी हिफ़ाज़त कयो। ऐं पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कुफ़ू ऐदीअकुम, पंहिंजे हथनि खे रोके रखो, पंहिंजे हथनि खे रोके रखो, ज़ुल्म न कयो। उनसुरुल ज़ालिम वल मज़लूम, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ज़ालिम जी मदद कयो,
मज़लूम जी मदद कयो। साहबा इकराम सवाल था कन, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मज़लूम जी मदद तो समझ में अचे थी, पर ज़ालिम जी मदद कीअं कयूं? ज़ालिम जी मदद कीअं कजे जो हू ज़ुल्म पियो करे? मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ज़ालिम जे हथ खे रोकियो। ज़ालिम जे हथ खे रोकींदो या ज़ालिम जी मदद आहे जेकॾहिं उनखे ज़ुल्म खां रोकींदो, उनखे ग़लतकारी खां रोकींदो, ग़लति पियो करे, ॾाढ पियो करे, जुर्म पियो करे, गुनाह पियो करे, ख़ता पियो करे, जेकॾहिं उनजे ज़ुल्म खे रोकींदो त उहो शख़्स उनजी मदद कंदो, छो जो उहो बि अज़ाब खां बचंदो, ज़ुल्म खां बचंदो त अज़ाब खां बचंदो। कुफ़ु ऐदियकुम, पंहिंजे हथनि खे रोके रखो, पंहिंजे हथनि सां कंहिं ते ज़ुल्म न कयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया, सही मुस्लिम जी हदीस आहे, अल मुस्लिमून मन सलिम अल मुस्लिमून बियदिही व लिसानिही, मुसलमान हक़ीक़त में उहो आहे जंहिंजे हथ खां, जंहिंजी ज़बान खां ॿियो मुसलमान महफ़ूज़ आहे। जंहिंजे हथ खां, जंहिंजी ज़बान खां मुसलमान महफ़ूज़ आहे, हक़ीक़त में उहा मुसलमान आहे। न पंहिंजे भाउ ते ज़ुल्म थो करे, न उन सां ज़्यादती थो करे, न को अहिड़ो कमु थो करे जो पंहिंजे भाउ खे तकलीफ़ ॾे। इहा हदीस मुकम्मल थी, इहा हदीस मुकम्मल थी जंहिंमें रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इज़मनु ली बिसितिन अज़मन लकुमुल जन्नह, 6 ॻाल्हियुनि जी मूंखे ज़मानत ॾियो, ऐं तव्हांखे जन्नत जी ज़मानत थो ॾियां। उहे 6 ॻाल्हियूं कहिड़ियूं थियूं? सच ॻाल्हाइणो आहे, वादे जी पासदारी करणी आहे, अमानतुनि में ख़यानत नाहे करणी, शर्मगाहुनि जी हिफ़ाज़त करणी आहे, नज़रुनि जी हिफ़ाज़त करणी आहे, ऐं पंहिंजे हथ खे ज़ुल्म खां रोकणो आहे, कंहिं ते ज़ुल्म नाहे करिणो। इन्हनि में असां गौर कयो इन हदीस में त इन में कुझु ॻाल्हियुनि जो ताल्लुक़ ज़बान सां आहे। सच छा था ॻाल्हाइबो आहे? ज़बान सां। वादे जी पासदारी, वादो ज़बान सां कबो आहे। अहिड़े तरीक़े सां घणियुनि ॻाल्हियुनि जो ताल्लुक़ ज़बान सां आहे। इन ज़बान जी हिफ़ाज़त बि ज़रूरी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे मुस्नद अहमद जी, सैयदना मुआज़ बिन जबल हदीस जा रावी आहिनि, वॾी तवील हदीस आहे। उन हदीस में तौहीद जो बि ज़िक्र आहे, उन हदीस में नमाज जो बि ज़िक्र आहे, ज़कात जो बि ज़िक्र आहे, रोज़े जो बि ज़िक्र आहे, हज जो बि ज़िक्र आहे। उन हदीस में इस्लाम जो बि ज़िक्र आहे, उन हदीस में तहज्जुद जो बि ज़िक्र आहे, उन हदीस में नफ़ली रोज़नि जो बि ज़िक्र आहे, सदक़ात जो बि ज़िक्र आहे, नफ़ली सदका, उन में जिहाद जो बि ज़िक्र आहे। नमाज, जिहाद, रोज़ो, हज, ज़कात तक़रीबन आमाल उन में अची वञनि था। जेकर उनखे काउंट कजे, उन्हनि खे ॻणिजे त उहे आमाल 11 थियो वञनि। 11 अमलनि जो ज़िक्र, इस्लाम जो बि ज़िक्र आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हदीस में फरमाया, हल अदुल्लुकुम बिरअसिल अम्रि कुल्लिही, फरमायो छा तव्हांखे बुनियाद न ॿुधायां? इहे अमल कयो था, पर बुनियाद कहिड़ी आहे? जंहिं बुनियाद जे मथां इहे अमल जो ढेर लॻाईंदो, इन्हनि जो बुनियाद जे मथां जिन खे सथींदो, उहा बुनियाद कहिड़ी आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा फरमाइनि था, भला या रसूल अल्लाह जा रसूल ज़रूरु ॿुधायो। पाण फरमाए बुनियाद इस्लाम आहे। इस्लाम हूंदो त इहा अमल जो ढेर लॻाईंदो त फ़ाइदो थींदो आहे, पर इस्लाम न हूंदो त इहा अमल कंहिं न कम जा। रोज़ा बि रखे त भले रखे, नमाज़ पढ़े त भले पढ़े, जेकॾहिं हुन वटि इस्लाम कोन्हे, सुठा अमल घणेई थो करे, ख़ैरात बि करे थो, सदक़ात बि करे थो, पर ईमान कोन अथसि, इस्लाम कोन अथसि, बुनियाद ई कोन्हे, त उन्हनि जी का हैसियत कान्हे। बुनियाद जो बि ज़िक्र। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 11 आमाल जो तज़किरो करण खां पोइ छा फरमायूं? फरमायूं, हल अदुल्लुकुम अला मलाकी कुल्लि ज़ालिक, ए मुंहिंजा साहिबियो, छा सभिनि जो कंट्रोल न ॿुधायां? छा इन्हनि सभिनी जी अहम शइ न ॿुधायां जेका इन्हनि सभिनी ते कंट्रोल करे? जेकॾहिं उन हिकिड़ी शइ ते कंट्रोल न कयो आहे, ईमान बि वियो, इस्लाम बि पियो, रोज़ा बि विया, हज बि विया, ज़कातूं बि वियूं, सभु अमल तव्हांजा बर्बाद थी वञनि। जेकॾहिं उन हिकिड़ी शइ ते अमल न कंदो, हिकिड़ी शइ ते कंट्रोल न कंदो। भला या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, साहबा फरमाइनि था, अल्लाह जा रसूल ज़रूरु ॿुधायो, उहा कहिड़ी शइ आहे? पाण फरमायो, कुफ़ अलैका,
ज़बान पंहिंजी मुबारक ज़बान पाण करीमन कढी करे उनखे पकड़े करे पंहिंजी ॿिनि आङुरियुनि में पकड़े करे पाण फरमायो इन जी हिफ़ाज़त कयो, इन खे काबू में रखो, इन ज़बान के काबू में रखो। जेकॾहिं इहा ज़बान काबू रही वादे ख़िलाफ़ बि न थींदे, कूड़ो बि न थींदे, ग़लति ॻाल्हियूं बि तुंहिंजी ज़बान मां न निकिरंदियूं, जेकॾहिं इन खे काबू न रखियई त बर्बाद थी वेंदे। साहबी फरमाए थो मूं चयो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा असांजो मुआख़िज़ो थींदो इन ज़बान जे करे? न तकल्लमु बिही, जेको असां कलाम कयूं था, जेके ॻाल्हियूं कयूं था, मुआख़िज़ून, छा इन जे करे असांजी पकड़ थींदी? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम छा फरमायो? फरमायो हल यकुब्बु नारो इल्ला हसाइद अलसिनतिहिम। फरमायो त तुंहिंजी मां तोखे गुम पाए, यानी गुम तूं थी वञी। इहो हिकिड़ो मुहावरो अरबी मुहावरो, जे कई मुहावरा हूंदा आहिनि उन मां हिकिड़ो मुहावरो इहो त इहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा हुआ सकीलत का उम्मुक, तुंहिंजी मां तोखे गुम ॾिसे। जेके जहन्नम में वेंदा, फरमायो अक्सरियत उन्हनि माण्हुनि जी हूंदी जेके चर्ब ज़बान हूंदा, ज़बान जा तेज़ हूंदा। उन ज़बान जे तेज़ करण जे करे, ज़बानुनि जे ग़लति इस्तेमालु करण जे करे उन्हनि खे ऊंधे मुंहुं जहन्नम में उछलायो वेंदो। त जेका मूं हदीस बयानु कई उन में बि सच जो ज़िक्र आहे, उन में वादे जी पासदारी जो ज़िक्र आहे। त इहे सभु शयूं कंट्रोल करणु, इहे आमाल उहे आहिनि जेके जन्नत में वठी वञण वारा आहिनि। अज़ीज़ साथियो, जन्नत जो हर को तलबगार आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम कई अमल ॿुधाया, जेकॾहिं जन्नत में वञणु चाहियो था फ़िलाणो अमल कयो, फ़िलाणो अमल कयो। इन हिकिड़ी हदीस में असां ॾिसूं असांजे मुआशिरे में कूड़ केतिरे क़दुरु आम आहे, वादे ख़िलाफ़ी केतिरे क़दुरु आहे, अमानतुनि में ख़यानतूं केतिरे क़दुरु आहिनि, बुरायूं केतिरे क़दुरु आहिनि, बदकारियूं केतिरे क़दुरु आहिनि। ऐं नज़रुनि जी हिफ़ाज़त इल्ला माशाअल्लाह को नज़रुनि जी हिफ़ाज़त थो करे। ऐं ज़ुल्म केतिरे क़दुरु असांजे मुआशिरे में आहे। जेकॾहिं इहे ॻाल्हियूं हूंदियूं त नाकामी असांजो मुक़द्दर आहे, दुनिया में भी नाकामी आहे, आख़िरत में भी नाकामी आहे। जे चाहियूं था अल्लाह जी जन्नतुनि जा मेहमान बणिजूं, जन्नतूं असांखे हासिल थियनि, उहा जन्नत जंहिंजा तालिब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि हुआ। अल्लाहुम्मा इन्ना असअलुकल जन्नह, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा हुआ अल्लाह आऊं तोखां जन्नत जी सवाल थो कयां, जन्नत जो सवाल। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि फरमाईंदा हुआ, अल्लाह खां दुआऊं घुरंदा हुआ अल्लाह से जन्नत अता करे। उहा जन्नत असां हासिल करणु चाहियूं था त बुराइनि खां पासो कयूं ऐं नेकिन वारे कमनि ॾांहुं अचूं त इंशाअल्लाह ज़रूरु उहा जन्नत असां हासिल करे सघूं था। अल्लाह रब्बुल आलमीन हिन दुनिया खे बि एतिरे क़दुरु सुकून ऐं इत्मिनान वारो बणाए छॾींदो, इहा दुनिया बि असांखे जन्नत महसूसु थींदी, एतिरे क़दुरु इत्मिनान हूंदो। ऐं आख़िरत में बि अल्लाह साईं जन्नतूं नसीबु कंदो जेकॾहिं असां हिन हिकिड़ी हदीस ते सही माना में अमल कयूं। अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे ऐं अवाम खे हक़ ॻाल्हि सम्झण उन जे मुताबिक़ अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दाअवाया अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।